बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असी प्रेजेंट परफेक्ट टेंस जे एक्टिव वाइज जुमलन के पैसिव वाइज जुमलन में तब्दील करण सिखंदासूं। असी इनका आग में प्रेजेंट टेंस, पास्ट टेंस, फ्यूचर टेंस, प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस, पास्ट कंटिन्यूअस टेंस एंड फ्यूचर कंटिन्यूअस टेंस जे जुमलन के एक्टिव वाइज में पैसिव वाइज में चेंज करण सीखी आया आहियूं। अचो तो असीं पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। असीं जेको आहे हिते 8 जुमला लिखिया आहिनि। उन 8 जुमलनि में असांजो जेको आहे 8 सब्जेक्ट आहिनि ऐं हर सब्जेक्ट खां बाद में असां जेको आहे हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कयो आहे। हेल्पिंग वर्ब खां बाद में असां जेको आहे मेन वर्ब खां बाद में जेको आहे ऑब्जेक्ट इस्तेमालु कयो आहे। असां ॾिसूं था त हर सब्जेक्ट खां बाद में असीं जेको आहे हेल्पिंग वर्ब या त हेज इस्तेमालु कयो आहे या त असां जेको आहे हेव इस्तेमालु कयो आहे। जॾहिं असीं एक्टिव वाइज जुमलनि के पैसिव वाइज जुमलनि में तब्दील कंदासीं त हेज ऐं हेव जेको आहे असांजो हेव बिन में ऐं हेज जेको आहे असांजो हेज बिन में जेको आहे तब्दील थी वेंदो। ऐं उन खां बाद में प्रेजेंट परफेक्ट टेंस जे सेंटेंस में जेको आहे हमेशह मेन वर्ब जेको आहे थर्ड फॉर्म यूज़ थींदी आहे। ऐं असां जॾहिं बि जेको आहे पैसिव वाइज में काई बि टेंस के चेंज कंदा आहियूं त उन में हमेशह जेको आहे असीं वर्ब जी जेको आहे फेल जी जेको आहे असीं थर्ड फॉर्म यूज़ कंदा आहियूं। त इन जे लाइ जेको आहे इन टेंस में जेको आहे प्रेजेंट परफेक्ट टेंस जे सेंटेंस में अॻु में जेको आहे वर्ब जी थर्ड फॉर्म यूज़ थियल हूंदी आहे। तंहिं करे असांखे जेको आहे एक्टिव वाइज मां पैसिव वाइज चेंज करण में असांखे जेको आहे तमामु आसानी जेको आहे थींदी। ऐं उन खां बाद में जेको आहे असीं जॾहिं थर्ड फॉर्म यूज़ कंदा आहियूं वर्ब जी त उन खां बाद में असीं जेको आहे वर्ड जेको आहे बाय जेको असीं जेको आहे पैसिव वाइज में यूज़ कंदा आहियूं प्रीपोजिशन आहे त उहो असां जेको आहे वर्ब जी थर्ड फॉर्म खां बाद में उहो यूज़ कंदा आहियूं। उन खां बाद में जेको एक्टिव वाइज जुमले में असांजो सब्जेक्ट हूंदो आहे असां उन खे जेको आहे ऑब्जेक्ट बणाए खणी जुमले के जेको आहे एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में चेंज कंदा आहियूं। ऐं जॾहिं असीं जेको आहे सब्जेक्ट के ऑब्जेक्ट वारी जॻह ते रखंदा आहियूं त असांजो जुमलो जेको आहे उहो कंप्लीट थी वेंदो आहे। हाँ सर पहिरियों जुमलो आई हैव पास द एग्जामिनेशन। हाँ जेकॾहिं असीं ॾिसूं था त आई जेको आहे उहो असांजो सब्जेक्ट आहे, हैव जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे, पास जेको आहे असांजो मेन वर्ब ऐं उन खां बाद में द एग्जामिनेशन जेको आहे इहो असांजो ऑब्जेक्ट आहे इन सेंटेंस में। त हाणे जॾहिं बि असां जेको आहे एक्टिव वाइज जुमले खे पैसिव वाइज जुमले में तब्दील कंदा आहियूं त हमेशह जेको आहे असां एक्टिव वाइज जुमले जे ऑब्जेक्ट के जेको आहे पैसिव वाइज जुमले जो सब्जेक्ट बणाईंदा आहियूं। जॾहिं असीं हाणे द एग्जामिनेशन के जेको आहे सब्जेक्ट बणाईंदासूं त असांजो जेको सब्जेक्ट आहे उहो सिंगुलर आहे। जॾहिं असांजो सब्जेक्ट सिंगुलर आहे त असां उन खां बाद में जेको आहे हमेशह जेको आहे त एक्टिव वाइज जुमले में प्रेजेंट परफेक्ट एक्टिव वाइज जुमले में जेको आहे हेव ऐं हेज हूंदो आहे। हेव जेको आहे आई वी यू दे ऐं इस्म जमा सां जेको आहे हेव इस्तेमालु थींदो आहे। जॾहिं त हेज जेको आहे ही शी इट या इस्म वाय सां जेको आहे हेज इस्तेमालु थींदो आहे। त हाणे जॾहिं हेज जेको आहे हेज बिन में तब्दील थी वेंदो, जॾहिं त हेव जेको आहे उहो हेव बिन में तब्दील थी वेंदो। त हाणे हिते जेको असांजो त एग्जामिनेशन असांजो सब्जेक्ट बणे थो पियो पैसिव वाइज जे सेंटेंस जो त इहो असांजो सिंगुलर आहे। तंहिं करे असां हिते जेको आहे हेव बिन जे बदिरां हेज बिन जेको आहे उहो इस्तेमालु कंदासीं। ऐं उन खां बाद में असां जेको वर्ब जी ऑलरेडी जेको आहे थर्ड फॉर्म यूज़ थियल आहे त उहो असां सेम रखंदासीं हिते। ऐं उन खां बाद में जेको आहे बाय लव प्रीपोजिशन जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं उन खां बाद में ऐ जो ऑब्जेक्टिव केस नियर कंदासीं। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको फर्स्ट सेंटेंस आहे उहो एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील थी वियो। जॾहिं असां हिकिड़े जुमले खे एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील कयोसीं त कहिड़ी तब्दीली आई? नंबर पहिरियों जेको असांजो जुमले में असांजो ऑब्जेक्ट हुयो असां उनखे जेको आहे सब्जेक्ट बणायोसीं ऐं उन खां बाद में असां जेको आहे सिंगुलर असांजो सब्जेक्ट हुयो त असां जेको आहे हेज बिन जेको आहे सॉरी इन विसरी वियो त हिते हेज बिन जेको आहे इस्तेमालु कयो। ऐं उन खां बाद में जेको आहे असांखे पैसिव वाइज जुमले में हमेशह जेको आहे वर्ब जी थर्ड फॉर्म यूज़ करणी हूंदी आहे जेका असांजे अॻु में यूज़ थियल आहे। असां सेम जेको आहे हिते थर्ड फॉर्म यूज़ कई आहे। उन खां बाद में जेको आहे वर्ड बाय प्रीपोजिशन जो इज़ाफ़ो कयो आहे। उन खां बाद में जेको आई जो ऑब्जेक्टिव केस आहे मी उहो हिते रखियो आहे। त अहिड़े तरीक़े सां असांजो जुमलो जेको आहे एक्टिव वाइज जुमले मां पैसिव वाइज जुमले में तब्दील थी वियो। उन खां बाद असांजो सेकंड सेंटेंस आहे यू हैव परचेस्ड अ बिग हाउस। तो हिते जेको बिग हाउस जेको आहे उहो असांजो ऑब्जेक्ट आहे जेको हाणे असांजो पैसिव वाइज जुमले में सब्जेक्ट बनंदो।
ए बिग हाउस। त इते बि यार असांजो जेको आहे सब्जेक्ट जेको आहे सिंगुलर आहे, इन जे लाइ असीं जेको आहे हिते हैज़ बीन जेको आहे इस्तेमालु कंदासीं। ऐं उन खां बाद में असांजो जेको थर्ड फॉर्म वर्ब जी यूज़ थियल आहे असां उहा सेम रखंदासीं, परचेज्ड। ऐं उन खां बाद में असीं जेको आहे बाय प्रीपोजिशन, ऐं उन खां बाद में यूज जेको आहे सब्जेक्टिव केस में भी यू लिखबो आहे ऐं ऑब्जेक्टिव केस में भी यू लिखबो आहे, असां उहो सेम हिते रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो सेकंड सेंटेंस आहे उहो बि एक्टिव वाइज जुमले मां पैसिव वाइज जुमले में तब्दील थियो। उन खां बाद थर्ड आहे वी हैव अरेंज्ड अ पार्टी। इनमें अ पार्टी जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे जेको पैसिव वाइज जुमले में असांजो सब्जेक्ट बनबो, इहो भी असांजो नाउन आहे ऐं सिंगुलर आहे, इन जे करे असां इन सां भी जेको आहे हैज़ बीन इस्तेमालु कंदासीं। ऐं उन खां बाद में अरेंज्ड जीअं लिखियल आहे उहे थर्ड फॉर्म में वो सेम हिते रखंदासीं। ऐं उन खां बाद में असीं जेको आहे बाय प्रीपोजिशन जो इज़ाफ़ो करे उन खां बाद में जेको असांजो सब्जेक्ट आहे उनखे हिते ऑब्जेक्टिव फॉर्म अस में जेको आहे रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो थर्ड सेंटेंस भी जेको आहे एक्टिव वॉइस मां पैसिव वॉइस में तब्दील थी वियो। ऐं उन खां बाद में असांजो फोर्थ सेंटेंस आहे ही हैज़ ब्रॉट मेनी बुक्स। त मेनी बुक्स जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे जेको हाणे असांजो पैसिव वाइज जुमले में जेको आहे सब्जेक्ट बनंदो। मेनी बुक्स जेको आहे असांजो हाणे सब्जेक्ट जेको आहे असांजो उहो प्लूरल थियो, इन जे करे असीं जेको आहे हिते हैज़ बीन जी जगह ते असीं हाणे जेको आहे हैव बीन इस्तेमालु कंदासीं। ऐं उन खां बाद में विराट ऑलरेडी जेको आहे थर्ड फॉर्म आहे, इन जे लाइ असांजो साॻियो सेम हिते विराट रखंदासीं। उन खां बाद में बाय, ऐं बाय खां बाद में जेको आहे ही जो ऑब्जेक्टिव केस हिम आहे उहो रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो फोर्थ सेंटेंस जेको आहे एक्टिव वॉइस मां पैसिव वॉइस में तब्दील थी वियो। ऐं उन खां बाद में जेको आहे फिफ्थ सेंटेंस आहे उहो असांजो जेको आहे इंट्रागेटिव आहे। इंट्रागेटिव में ॾिसूं था त असांजो जेको हैज़ हेल्पिंग वर्ब आहे उनखे सब्जेक्ट खां अॻु में रखी करे उनखे जेको आहे इंट्रागेटिव सेंटेंस बनायो आहे। त हाणे भी असां जेको आहे जॾहिं एक्टिव वाइज जुमले खे पैसिव वाइज जुमले में तब्दील कंदासीं इंट्रागेटिव आहे त असां हिते भी जेको आहे असांजो आ नाइस केक असांजो सब्जेक्ट बनंदो, जेको ऑब्जेक्ट आहे ऐं असांजो पैसिव वाइज जुमले में सब्जेक्ट बनंदो। इन खां अॻु में भी असां जेको आहे हेल्पिंग वर्ब हैज़ रखंदासीं, छाकाणि त असांजो जेको ऑब्जेक्ट आहे उहो सिंगुलर नाउन आहे जेको असांजो सब्जेक्ट बणी रहियो आहे पैसिव वाइज जुमले में, इन जे करे असां इन खां अॻु में जेको आहे हिते हैज़ इस्तेमालु कंदासीं ऐं हैज़ खां बाद में असां कंदासीं आ नाइस केक। आ नाइस केक खां बाद में असां जेको आहे बीन लफ्ज़ रखंदासीं। आ नाइस केक सॉरी हैज़ आ नाइस केक बीन मेड ऑलरेडी जेको थर्ड फॉर्म आहे जेको सेम असां हिते रखंदासीं मेड बाय जेको आहे हिते प्रीपोजिशन। ऐं उन खां बाद में शी जो ऑब्जेक्टिव केस हर आहे उहो रखंदासीं ऐं आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क कंदासीं, छाकाणि असांजो जेको सेंटेंस आहे उहो इंट्रागेटिव आहे। उन खां बाद में सिक्स नंबर सेंटेंस असांजो आहे इट हैज़ नॉट रिसीव्ड यूअर लेटर। त हिते जेको यूअर लेटर आहे असांजो ऑब्जेक्ट आहे ऐं ऑब्जेक्ट जेको आहे असांजो सिंगुलर आहे ऐं इहो ऑब्जेक्ट जेको आहे असांजो सब्जेक्ट बनंदो पैसिव वाइज जुमले में। इन जे लाइ असीं जेको आहे हिते यूअर लेटर खे जेको आहे रखंदासीं एज ए ऑब्जेक्ट सॉरी सब्जेक्ट ऐं असांजो जेको आहे सिंगुलर सब्जेक्ट आहे, इन जे लाइ असीं जेको आहे हिते हैज़ इस्तेमालु कंदासीं। ऐं असांजो जेको सेंटेंस आहे उहो नेगेटिव आहे, इन जे करे असां हैज़ खां बाद में जेको आहे एडवर्ब ऑफ नेगेशन नॉट ऐं नॉट खां बाद में असां जेको आहे बीन यूज़ कंदासीं। ऐं बीन खां बाद में असांजो रिसीव जेको आहे असांजो ऑलरेडी वर्ब जेका थर्ड फॉर्म आहे उहा रखंदासीं ऐं उन खां बाद में लफ्ज़ बाय जेको आहे उहो रखंदासीं प्रीपोजिशन। ऐं उन खां बाद में जेको आहे असीं इट जो ऑब्जेक्टिव केस भी जेको आहे उहो इट थींदो असां उहो रखंदासीं। त अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे नेगेटिव सेंटेंस खे जेको आहे एक्टिव वाइज जे नेगेटिव सेंटेंस खे असां पैसिव वाइज जे नेगेटिव सेंटेंस में जेको आहे चेंज कयो। ऐं उन खां बाद में असांजो जेको सेवंथ नंबर सेंटेंस आहे उहा हैव दे नॉट वन द मैच। त इहो असांजो इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंस जो जुमलो आहे, इन जे करे असां जॾहिं भी इनखे एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील कंदासीं त असांखे उनखे जेको आहे इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस वारे हिसाब सां रखणो पवंदो। हाणे द मैच जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे एक्टिव वाइज जुमले में ऐं हाणे इहो असांजो जेको आहे सब्जेक्ट बनंदो, ज़ाहिर आहे इहो असांजो सिंगुलर आहे, त इन जे लाइ असीं जेको आहे जिते हैव इस्तेमालु थियल आहे त असां हिते जेको आहे हैज़ इस्तेमालु कंदासीं, छाकाणि असांजो सब्जेक्ट जेको आहे उहो सिंगुलर आहे। द मैच
उनका बाद में जेको आहे असांजो नेगेटिव भी है, तो असां जेको आहे मैथ का बाद में जेको आहे नॉट इस्तेमाल कंदासीं, नॉट का बाद में जेको आहे असीं लफ्ज़ बीन इस्तेमाल कंदासीं। उनका बाद में वन ऑलरेडी थर्ड फॉर्म में है, वो सेम असां हिते रखंदासीं वन। उनका बाद में बाय जो इजाफो कंदासीं प्रीपोजिशन जो, ऐं आखिर में दे जेको आहे असांजो सब्जेक्टिव केस में आहे, हिते दे जेको आहे ऑब्जेक्टिव केस में देम थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको जुमिलो आहे उहो एक्टिवाइज़ जे जुमिले मां पैसिवाइज़ जे जुमिले में तब्दील थी वियो। उन खां बाद असां लास्ट सेंटेंस आहे प्यान इज रंग द बेल, इहो असांजो पॉजिटिव सेंस जो आहे, इन जे करे द बेल जेको आहे असांजो सब्जेक्ट बणंदो पैसिवाइज़ जे जुमिले में। उन खां बाद में जेको आहे असां ज़ाहिर आहे हिते सिंगुलर हेल्पिंग वर्ब हैज़ बीन इस्तेमाल कंदासूं। ऐं उन खां बाद में जेको आहे रंग ऑलरेडी थर्ड फॉर्म में आहे, रंग जो रंग सेम रखंदासीं। ऐं उन खां बाद में लफ्ज़ बाय प्रीपोजिशन, ऐं आख़िर में जेको आहे प्योन जेको आहे असां लिखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जुमिलो जेको आहे एक्टिवाइज़ खां पैसिवाइज़ जे जुमिले में तब्दील थी वियो। दोस्तों आज जे लेक्चर में असां जेको आहे प्रेजेंट परफेक्ट जे एक्टिवाइज़ जे जुमलनि के जेके पॉजिटिव, नेगेटिव, इंट्रागेटिव ऐं नेगेटिव हुया, असीं उन्हनि खे जेको आहे एक्टिवाइज़ मां पैसिवाइज़ में जेको आहे तब्दील कयो। उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेके तव्हांखे अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे त असांजे लेक्चर खे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।